सकरण मां ख़बर ईंदा लुत सिंधु दरिया मथां 6 केनाल अॾण खिलाफ़ एसडीपी सरबराह डॉक्टर कादिर मक्सी अवामी राब्ता मुहिम जे सिलसिले में सकरण पहुतो आहे। उन मौक़े ते वर्करनि पारां गुलनि जी वर्खा कई वई। उन मौक़े ते डॉक्टर कादिर मक्सी चयो त सिंधु जो पाणी रोकियो वियो त सिंध तबाह बर्बाद थी वेंदी, सिंध जा माण्हू मरंदा, असांजो जियापो सिंधु दरिया आहे, इन मथां केनाल कंहिं बि सूरत में ठाहिण न ॾींदासीं। आसिफ ज़रदारी हमेशह सिंध जे वसीलनि जो सौदो कयो आहे। पीपी हुकुमरान करप्शन में मुब्तला आहिनि, चूंडियल नुमाइंदा करप्शन ज़रिए संदन भाॻे भाईवार आहिनि। सिंध जे माण्हुनि खे पंहिंजे बचनि ख़ातिर उथिणो पवंदो। 6 करोड़ माण्हू जॾहिं उथंदा त चूंडियल नुमाइंदा जूता लाइ भॼंदा। उन मौक़े ते एसटीपी अॻवान निसार कीरियो, गुलज़ार सुमरो, हैदर शाहाणी, होत खान गाॾई, रफ़ीक मल्ला ऐं ॿियनि जलसे खे ख़िताब कयो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।